पाण सिंधी माण्हू आहियूं, पंहिंजूं ॿ मुख्य ॿोलियूं आहिनि, हिकिड़ी आहे अंग्रेज़ी जेका पंहिंजी एकेडमिक लैंग्वेज आहे, ॿी पंहिंजी घरेलू मादरी ज़ुबान आहे सिंधी, जेका पाण खे सभिनी खे ॻाल्हाइणु ॿोलाइणु सम्झणु सभु कुझु अचे थी। ऐं उन जी नशो नुमाल आहे बि पंहिंजे मथां सिंधूअ जे पाणीअ जो फ़र्ज़ु आहे। ये जेका साम्हूं असांजे खिलंदड़ ख़ुशि थींदड़ ख़ातून वेठी आहे, इन जो नालो आहे मोहतरमा ज़ाहिदा अबड़ो। त तव्हां इन्हनि खे ज़रूरु ॿुधी वठिजो त हिननि पंहिंजो पाण जी परवरिश मथे करे कीअं पहुती आहे, हिननि पंहिंजी ज़िंदगी कीअं बहितरीन लाजवाब सुखी ऐं इज़त भरी कीअं ठाही आहे हिन माशरे में। अदी ज़ाहिदा अबड़ो हिकिड़ो मैगज़ीन कढंदी आहे जंहिंजो नालो आहे हमसरी। सिंधी समाज जी अॼोके दौर जी वाहिद ख़ातून एडिटर आहे, जेका प्रोफेशनल जर्नलिस्ट भी आहे, त प्रोफेशनली इहो कमकार भी करे थी। इहो हमसरी में के छपे थी, जेको अॻ में फिजिकल पेपर ते हुयो, हाणे उहो जेको आहे सो ऑनलाइन मौजूद हूंदो आहे, जंहिंखे तव्हां जॾहिं बि मौक़ो मिले सभिनी खे, तव्हीं त सभु डिजिटल दौर जा ॿार आहियो, त हमसरी मैगज़ीन खे तव्हां ॾिसंदा, तव्हांखे मोहतरमा ज़ाहिदा अबड़ो जे कार किरत कम ऐं मयार जी ख़बर पवंदी त उहा ख़ातून आहे ऐं कहिड़े क़िस्म जो कमु हिन सिंध में करे रही आहे। उन जे कारण ज़बरदस्त क़िस्म जूं छा वॼाइणियूं आहिनि, वॼाए ॾेखारियो। वाह, कामरेड आलिया बख्शियत सियासी अॻवान आहे ऐं अंग्रेज़ीअ जी उस्ताद आहे, उहा आहे मारोई लतीफ़। नाराए अफ़शीर। तमामु घणी महिरबानी अदा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सभिनी असां औरतुनि जो ज़बरदस्त तारुफ़ करायो। ख़ुशी थी उस्ताद बुखारी कठ जो हिकिड़ो सेशन आहे, त उहा औरत कहिड़नि अज़ाबनि मां गुज़रे पई, कीअं उहा प्रोग्रेस करे पई ऐं कीअं हू जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो सफ़र तय करे तरक़ी जी राहुनि खे तय कंदी अॻिते वधे पई। त अॼु जी औरत असांखे सिंध जी समाज में जेको आहे उहा किथे थी बीठल नज़र अचे, ऐं उन्हनि सभिनी सतनि सूरमनि वांगुरु असांखे उन सफ़र खे तय कंदे नज़र अचे थी। हिन बारे में थोरो ॿुधायो। लतीफ़ औरतुनि खे सूरमियूं करे छो पेश कयो, ऐं इन जे करे छो जो जेके असां सॼी इर्तिका समाज जी इर्तिका ॾिसंदासीं, हर दौर में जॾहिं खां पिदरशाही मदरसरी समाज खां पोइ जॾहिं पिदरशाही जंहिंमें मर्द जी हाकमियत जो समाज जी डेवलपमेंट थी आहे या जुड़ियो आहे, त उन में औरत हमेशह हेठां ई रही आहे। जेको समाज में वहंदड़ हिकिड़ी नैरेटिव आहे, सोच आहे, सिस्टम आहे, उन जे उबतड़ अखि उबती धार वारो, त उन वक़्तु पोइ इन्हनि सूरमिन खे उहा औरत जेकी उन वक़्तु बि अॼु बि त आहे, पर 300 साल पहिरियां बि मुख़्तलिफ़ सूरतुनि में उन जी हालत ख़राब हुई, त उन्हनि जे नालनि सां उन्हनि किरदारनि खे मथे उभारियईं ऐं उन्हनि खे मिसाल बणाईं। पर असां वटि पोइ इहो असांखे टेग लॻाए छॾींदा आहिनि त बाबा हे यूरोप जो कल्चर खणी आया आहिनि। जॾहिं लतीफ़ सुहिणी ते लिखियो आहे 300 साल, तॾहिं यूरोप जी हालत असांजी इंडस सिविलाइज़ेशन खां मुआशी तौर ते, सकाफ़ती तौर ते, सियासी तौर ते ॾाढी पोइते पियल हुई। हू डार्क एज में पिया हुया ऐं असां उतां उन वक़्तु तमामु सघारासीं। इश्क जो सवाल अचे, छो जो सुहिणी इश्क जो मेराज आहे। मूंखे ॿुधायो, अंग्रेज़ी जी असांजी उस्ताद सां सां गॾु वेठी आहे, उन जे लिटरेचर में रोमियो जूलियट खां अलावा ऐं शेक्सपियर खां अलावा तव्हांखे कहिड़ा शाइर मिलंदा? छा लतीफ़ शेक्सपियर खां नंढो शाइर आहे, बल्कि तमामु वॾो शाइर आहे? छा असां वटि इन पूरी इंडस सिविलाइज़ेशन में जेके इश्क जूं दास्तानूं असां वटि आहिनि, छा पूरे यूरोप में तव्हांखे मिलंदियूं? मारवी, तव्हांजो ताल्लुक टीचिंग सां बि आहे, यू आर प्रोफेसर, ठीकु आहे, लेक्चरर इन इंग्लिश लिटरेचर, सॉरी लिंग्विस्टिक्स, ऐं तव्हां गॾोगॾु सियासत बि कयो था। तव्हांजी नज़र समाज ते बि आहे, तव्हांजी नज़र जेको आहे सियासत ते बि आहे, ॿिन्ही तरफ़नि खां। हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो त असांजे सिंध जे समाज में ख़ासि करे जेके नौजवान छोकिरियूं आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि खे कहिड़ा चैलेंजिस आहिनि समाजी लिहाज़ खां बि ऐं सियासी लिहाज़ खां, उन्हनि जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। चैलेंजिस आहिनि असांजी ख़ासि करे छोकिरियुनि खे, त मां सम्झां थी त लतीफ़ जी जेके सूरमियूं आहिनि उहे बि हिकिड़ियूं आम औरतूं ई हुयूं, पर उहे सूरमियूं थियनि थियूं ऐं लतीफ़ उन प्रोसेस खे ॻायो आहे त उहे उन नहज ताईं कीअं थियूं पहुचनि।
ऐं जे असां ॾिसूं त न अॼु असांजे समाज में बि ओतिरियूं ई सूरमियूं आहिनि जेके उन सॼे प्रोसेस मां गुज़रनि थियूं। मिसाल तौरु हिते शायदि तव्हां, छो जो तव्हांखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे, तव्हां तालीम ताईं पहुची सघो था, पर हिते तव्हां मां काफ़ी सारियूं छोकिरियूं अहिड़ियूं बि हूंदियूं जिन खे घरां करे विढ़ी करे निकिरणो पियो हूंदो, या अहिड़ियूं बि हूंदियूं जिन खे इहो सिर्फ़ु न ॿुधाइणो पवंदो आहे त अॼु मूंखे लेट थी वेंदी, अॼु मुंहिंजो हिते म्यूज़िकल प्रोग्राम आहे। माना असांखे तमामु घणियूं हिकिड़ियूं एक्सप्लेनेशन्स ॾियणी पवंदियूं आहिनि। हम ऐसे सादा दिलों की न्याज़मंदी से बुतों ने की है जहाँ में खुदाइयाँ क्या क्या। सो ही जेके बुत आहिनि उहे ख़ुदा थी करे जेके ॿुधाईंदा आहिनि असांखे ही करिणो आहे या हू न आहे करिणो, त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि सभिनीनि शयुनि खे औरतूं चैलेंज कनि थियूं। इन जा जेकॾहिं पाण सिंध ते बि अचूं था, पर जेकॾहिं थोरा जे इंटरनेशनल मिसाल खणूं, साइंस ॾिसो, अदब ॾिसो, तव्हां सभिनी शायदि मैरी क्यूरी जो नालो ॿुधो हूंदो। मैरी क्यूरी उहा वाहिद साइंसदान आहे जंहिंखे केमिस्ट्री में बि नोबल प्राइज़ आहे, त फिज़िक्स में बि नोबल प्राइज़ आहे। वरी जेके नासा ताईं औरतूं पहुतियूं, हाणे उहे ईअं त कोन पहुतियूं हुयूं। इन ते तव्हांखे जेकॾहिं टाइम हुजे त हिकिड़ियूं 2 मूवीज़ ज़रूरु ॾिसिजो। हिकिड़ी रेडियो एक्टिव जेका मैरी क्यूरी ते ठहियलु आहे, त असां त मैरी क्यूरी ते ॾाढो ज़बरदस्त वाह वाह, हिकिड़ी एॾी वॾी साइंसदान थी जंहिंखे 2 नोबल प्राइज़ मिलिया, पर उहा कहिड़ियुनि मुश्किलातुनि मां गुज़री करे उते पहुचे थी। इवन एतिरे हद ताईं जो मैरी क्यूरी खे नोबल प्राइज़ उनखे नॉमिनेट थी वियो, पर उनखे एतिरी इजाज़त न हुई जो उहा नोबल प्राइज़ वठी सघे। ऐं माना हुनखे एतिरी इजाज़त न हुई जो हू यूनिवर्सिटी में पढ़ाए सघे। त अॼु जेके नासा में जेके औरतूं पहुतियूं आहिनि उहे ईअं कोन्हनि पहुतियूं, उन्हनि तमामु घणियूं मुश्किलातूं ॾिठियूं हूंदियूं। सोशल मीडिया जे थ्रू कुर्दिश औरतुनि जे बारे में तव्हांखे ख़बर हूंदी। कुर्दिश औरतुनि जे लाइ त जेके ISIS जंहिंजे ख़िलाफ़ु उहे विढ़नि पियूं, उहे चवंदा असांखे कंहिं बि मर्द जी गोली लॻे पर असां औरत जी गोली मां नथा मरणु चाहियूं। सो ही अन अहिड़ियूं औरतूं, ऐं उहे जॾहिं घर खां निकिरी करे विढ़नि थियूं। हाणे इवन ईरान में जेका तहरीक थी हले ज़िंदगी आज़ादी, उन में जीअं माना उन छा कहिड़ी आज़ादी हुई, सिर्फ़ु एतिरी न त मां मथे ते रओ पायां या मुंहिंजा वार नज़र अचनि था या नथा अचनि। ठीकु, इहो न कंहिं यूनिवर्सिटी जो कानून थी थो सघे, कंहिं इदारे जो कानून थी थो सघे, पर कंहिं मजमूई तौर ते कंहिं समाज जो इहो कानून थिए ऐं उन ते हलो कानून बि थिए, तव्हां सज़ा बि ॾियो, पर एतिरी सज़ा जो तव्हां मारे छॾियो। सो जेको आमिर आहे, जेको जाबिर आहे, उहो त हिकिड़ो हूंदो, पर जेके तव्हां सभु माना सूरमियूं जेके थियनि थियूं, जेके का नंढी बि इवन घर खां ॿाहिरि निकिरण जी बि जेकॾहिं इजाज़त वठणी आहे या कोई यूनिवर्सिटी ताईं पढ़ण जी, पंहिंजे शोबे ताईं अचण जी, उहे सभु पंहिंजे पाण में हिकिड़ियूं मिसाल आहिनि, हिकिड़ियूं अनमोल आहिनि। ऐं उहे जॾहिं बीहंदियूं आहिनि त पोइ सभिनीनि जहाननि खे या उन्हनि जबलनि खे झोरे विझंदियूं आहिनि। महिरबानी। अफशीन, मुंहिंजो क्वेश्चन तव्हां खां आहे, तव्हां कॾहिं इहो महसूसु कयो आहे त औरत जे मथां जेको असांजो समाज एतिरी पाबंदी थो लॻाए या उन जे मथां जेके उन जी रस्ता रोक कई थी वञे, हिन दौर जी ऐं मारवी पैदा छो कोन थी सघी आहे, हिन दौर जी जेका आहे सा असां वटि सुहिणी या सोरठ या इन क़िस्म जूं जेके आहिनि से इन लेवल जूं जेके आहिनि से औरतूं असां या उहे किरदार जेके आहिनि उन्हनि खे असां पैदा त थियनि था पर न उन्हनि खे ॻायूं था, या उहे अनसंग हीरोइन्स आहिनि जेके शायदि किथे मिट्टी जे तह में जेके आहिनि से लिखी थियूं वञनि। तव्हां उन जे बारे में थोरो ॿुधाइजो असांखे। असांजे जेको माशरे में फीमेल आहे न, उहो अॼु बि बाउंडेड आहे। मीन्स उनखे उन लेवल ते उहा आज़ादी कोन्हे त उहो पंहिंजे हिसाब सां ज़िंदगी जी सघे। डिफरेंट कम्यूनिटीज़ में मूं कमु कयो आहे, हुते मां फीमेल्स खे इहो ई ॾिठो त दे आर बाउंड। अगरि उहो रोज़ु विञे थी त उनजो कंहिंसां कोई रिलेशनशिप आहे, हू तयारु थी थिए। समाज जी जेका जोड़जक आहे उन में माउ मतिलबु औरत पीउ खां वधीक वॾो किरदारु जेको आहे उहो अदा थी करे। अहिड़नि माउनि जी हंजुनि में पलजण वारा ॿार छो भला समाज जी जेका आहे उन बहितरी वारो किरदारु अदा न पिया करे सघनि। मूंखे इहो सची ॻाल्हि आहे त क्वेश्चन हमेशह मूंखे तंग कंदो आहे त छा असां औरतुनि में कमी आहे जो असां हिन समाज जी जोड़जक करे या असां उहो ॿार पैदा करे उहे समाज खे उहे मतिलबु ओतिरा सुधरियल ॿार ॾेई न सघिया आहियूं जो उहो समाज जेको आहे उसरी सघे। महिरबानी। सभ खां पहिरीं त जेको ॿारु आहे उहो
उन जी जेका परवरिश आहे उहो सिर्फ़ु उन घर ताईं महदूद कोन्हे, उन ॿार जी जेका परवरिश आहे, जेको उहो ॿारु वधे विझे थो, उहो इन समाज में थो वधे विझे। त मेल डोमिनेंट जीअं हिते ॻाल्हि थी त न असांखे माना चॉइस न हूंदी आहे त मां आर्ट में वञा या छा। असां औरतूं त कॾहिं कॾहिं पंहिंजे वजूद जी बि वेड़ा कंदा आहियूं। जंहिं माउ जी तव्हां ॻाल्हि कयो था, उहा माउ बि इन ई समाज जी पैदावार आहे। ऐं जॾहिं उहा इन समाज में ॾिसे थी त जेको मर्द आहे उहो डोमिनेंट आहे, जॾहिं मूंखे जेकॾहिं हिकिड़ो पुटु पैदा थींदो त शायदि मां पंहिंजा हिन ख़ानदान में पेर ॼमाए सघंदमि, ऐं पोइ वरी हूअ माना पंहिंजे पुट में बि हू हिकिड़ो सहारो ॾिसंदी आहे न। तॾहिं नंढड़े ॿार खां ई हुनजी परवरिश थिए थी त छोकिरे खे रोअणो कोन्हे, छोकिरो थी करे रोई थो। सो ही सॼी हिकिड़ी पैदावार आहे जंहिंमें हू ॿारु ठहे थो। इन में असांजी न माइरुनि जो को कसूर कोन्हे, इन में असांजे हिन समाज में प्रॉब्लम आहे। इन जूं बि जेकॾहिं तव्हां कुझु रिपोर्ट्स ॾिसो, हाणे 2022 जुलाई ट्रिब्यून में छपी हुई इंडेक्स रिपोर्ट, जंहिंमें पाकिस्तान 146 मां 145 ते आहे, माना सेकेंड वर्स्ट कंट्री फॉर वुमेन। ऐं उहो इकोनॉमिक बेसिस में आहे, उहो हरासमेंट बेसिस में आहे, उहो असांजी मोबिलिटी बेसिस में आहे। इंट्रूसिव जेका स्टेयरिंग मां गुज़रंदियूं आहियूं, कहिड़ी हरासमेंट मां गुज़रंदियूं आहियूं, उन जो बि न तव्हां जेके हलाईंदी हूंदियूं गाॾियूं उन्हनि खे ख़बर हूंदियूं बिल्कुलु। ऐं लाहौर इवन मोटरवे जो जेको वाक़ियो हुयो, उन में माना असांजा जेके हुक्मरान आहिनि उहे अची करे जॾहिं टीवी ते इहो चवनि तो फिर रात को 12 बजे क्यों निकली थी, और अगर निकली थी तो फिर किसी और को साथ क्यों नहीं लेके निकली थी। इवन असांजूं जेके अमड़ियूं हूंदियूं आहिनि न वॾियूं, उहे चवंदियूं आहिनि त न हिकिड़ो 4-5 सालनि जो ॿारु गॾु हुजे, उहो छोकिरो गॾु हुजे, माना अकेली जॾहिं उन ॿार ते को मसइलो थींदो त बचाइण वारी उहा माउ ई हूंदी। बट बिकॉज़ लाइक असांखे हिकिड़ी उहा जेका सोशल सिक्योरिटी जेका असां अटैच करे छॾी आहे मर्द सां, उन करे जेको आहे ठीकु आहे नंढड़ो ॿारु ई ॿारु सही, पर उहो मूंसां गॾु हले। या हुनजी माउ जी बि परवरिश हूंदी जंहिं हुनखे इन क़ाबिल बणायो त सिर्फ़ु तोखे नाहे पढ़णो, जे तूं पढ़ियो आहे त तोखे पाण सां गॾु तुंहिंजी भेण, न सिर्फ़ु भेण पर उन सां गॾु जेके ॿियूं बि इर्द गिर्द जूं औरतूं आहिनि उन्हनि सां बि तोखे गॾु बीहणो आहे। असांजे नियाणियुनि जो फाइनेंशियली इंडिपेंडेंट हुजणु, एम्पावर्ड हुजणु केतिरो अहमियत जोॻो आहे। उन सां असांजे समाज खे असीं केतिरे हद ताईं औरत खे पढ़ाए उनखे एम्पावर करे असीं केतिरे हद ताईं तब्दील करे सघूं था। या सिर्फ़ु मर्द जा पादर खाए थी, उहा इमोशनली ऐं साइकोलॉजिकली तमामु घणी बीमार हूंदी, या उहा ई पेशेंट हूंदी। 90% वर्किंग वुमेन जेके आहिनि मुख़्तलिफ़ शोबे में, पोइ उहा वठी भले फैक्ट्री में पोरियो करे या मैनेजिंग पोस्ट ते हुजे। इहा जे सवाल जे मुताबिक़ त फाइनेंशियल एम्पावरमेंट बि तव्हांजी ग़ुलामी खे ख़तमु नथी करे सघे, त पोइ छा तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ी पॉलिसी ओवरऑल पंहिंजे समाज खे चेंज करण जे लाइ उन खे खणी अचण जी ज़रूरत आहे। अगरि सिलेबस खे चेंज कयो वञे त उन में कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं शामिलु कयूं वञनि जंहिंसां औरत खे पंहिंजे बुनियादी हक़नि जी ॼाण हासिलु थी सघे, ऐं उहा पंहिंजो पाण खे इन्हनि ज़ंजीरुनि मां, जेके समाजी ज़ंजीरूं उनखे सालनि खां सदियुनि खां उनखे क़ैद करे वेठियूं आहिनि, उहा पंहिंजो पाण खे आज़ादु करे सघे। फीमेल खे ड्यू रिस्पेक्ट नथी ॾे, मीन्स असां एज़ अ सोसाइटी ॾिसूं त तव्हां खां मां बि थोरो इनपुट वठणु चाहींदसि। मां सम्झां थी त जेको सॼो सिलेबस आहे तक़रीबन उहो जेंडर बायस्ड ई आहे। उन में मुख़्तलिफ़ तव्हां चैप्टर्स खणी ॾिसो, सुघड़ ज़ाल जो चैप्टर त ॾाढो घणो कॉमन आहे। 8वीं क्लास में सुघड़ ज़ाल जो चैप्टर आहे। उहा सुघड़ ज़ाल सॼो ॾींहुं कमु कंदी आहे, पंहिंजे घर जी तमामु घणी सफ़ाई कंदी आहे। इहो बि लिखियलु आहे त हुनजे घर में हिकिड़ी बि मख कोन्हे। हा, ॿाहिरि केतिरो कचिरो आहे उन सां हुनजो को वास्तो कोन्हे। इंट्रस्टिंग थिंग इज़ आख़िर में लिखियलु आहे शल पाकिस्तान जूं सभु औरतूं अहिड़ियूं थी वञनि त असां तरक़ी जी राहुनि ते हूंदासीं। सो जॾहिं अहिड़े क़िस्म जा चैप्टर्स असां पंहिंजे ॿारनि खे न सिर्फ़ु एतिरो, तव्हां तस्वीरूं ॾिसो जेके पिक्चर्स ॾिनल हूंदियूं आहिनि, उन में माई खे मानी पचाईंदे ॾेखारियो वेंदो आहे। जेको मर्द आहे उहो माना खट ते वेठो आहे, जेको नंढड़ो ॿारु आहे उहो उन सां गॾु मानी खाइण थो अचे। सो पिक्चर्स ऑल्सो लाइक पोर्ट्रे आवर माइंड सेट, माना कॉमन सेंसिकल असांजूं थॉट्स था ठाहिनि। सो जेकॾहिं असां का मजमूई तौर ते का तब्दीली चाहियूं था त उहे 2-3 शयुनि जे थ्रू असां करे था सघूं। हिकिड़ो त सिलेबस जो मामिलो आहे।
जंहिंमें असांखे उहे किरदार पंहिंजे नौजवान नसुल खे इंट्रोड्यूस कराइणा पवंदा जंहिंमां हू उत्साह वठी सघनि। मां मैरी क्यूरी जो मिसाल तव्हांखे ॾेई आयमि। असांजी त सॼी जी सॼी पूरी तारीख़ खे ई जेको आहे माना औरत जेका इंक्लूसिव रही आहे तहरीकुनि में उनखे ई अंडर कारपेट करियो वियो वेंदो आहे। इन जो हिकिड़ो मिसाल ॾियां, हिन आज़ादी जी जेका बि असांखे आज़ादी मिली आहे उन में औरतुनि जो बि तमामु वॾो किरदारु हो न, पर हमेशह असां छा ॿुधाईंदा आहियूं, क़ाइदे आज़म जी भेण, अल्लामा इक़बाल जी ज़ाल। सो इट्स मां उहा ई ॻाल्हि कयमि त असां अञा ताईं औरतूं त असां पंहिंजी बींग जी वेड़ थियूं कयूं न। सो जॾहिं असां अहिड़ा हिकिड़ा चैप्टर्स इंक्लूड था करायूं जंहिंमें असां हिकिड़ो त उहे किरदार, ॿियो उहे तहरीकूं, ऐं टियों असल तारीख़ छा रही आहे। इहो त असां पदरसरी जेको निज़ाम पढ़ूं था पेट्रियार्कल, बट बिफोर पेट्रियार्कल इट वॉज मेट्रियार्कल सोसाइटी। ऐं उहा मेट्रियार्कल सोसाइटी ईअं कोन हुई अॼु जेका अॼु आहे त लाइक समवन इज़ मोर सुपीरियर देन अदर, पर उहा छा हुई, उहा इक्वल बुनियादनि ते हुई। इवन जेका हीअ असां ॿोली ॻाल्हायूं था इहा औरत जी पैदावार आहे, जेके मेडिसिन आहिनि इहा औरत जी पैदावार आहे, हीअ घर औरत जी पैदावार आहे। छो जो औरत उहो पंहिंजे ॿार खे सिक्योर करण जे लाइ हुन उहे जेको आहे नंढा ई नंढा उहे इमारतूं जोड़ियूं पिए, पर असांखे इहे सभु शयूं न ॿुधाई वेंदियूं आहिनि। ॿियो जेको असां कमु करे था सघूं, हिकिड़ो त हीअ जेको गवर्नमेंट सेक्टर ते तारीख़ सही ॿुधाई वञे, औरतुनि जिन जिन तहरीकुनि में रहियूं आहिनि उहे ॿुधाया वञनि, किरदार इंट्रोड्यूस कराया वञनि, जेके सूरमियूं आहिनि लतीफ़ जूं, जिन उन हक़ सच जी ॻाल्हि कई आहे उहा ॿुधाई वञे। ऐं टियों जेका ॻाल्हि असां करे था सघूं सियासत सां गॾोगॾु, त असां पंहिंजी अदड़ियुनि खे इहा बि माना हिकिड़ी इजाज़त ॾियूं त हू अदर देन कोर्स बुक बि कुझु ॿियो पढ़ी सघनि न, सिर्फ़ु कोर्स ताईं महदूद न हुजनि। ऐं टियों इहो तव्हां ऐं असांखे हिक ॿिए खां सवालु करिणो पवंदो त जेके असांजे इर्द गिर्द सूरमियूं आहिनि, जेके पंहिंजी नंढी खां नंढी बि आज़ादी वठनि थियूं, इवन चॉइस ऑफ सब्जेक्ट बि, इवन चॉइस ऑफ जॉब बि, उन्हनि जे लाइ छा असां ॾम ऐं दरिया जो किरदारु था अदा कयूं जेके सुहिणी जे ख़िलाफ़ थी बीठा हुया? छा असां ॾेरनि ऐं डूंगरनि जो किरदारु था अदा कयूं जेके ससुई खे अॻिते न पिए वधणु ॾिना? छा असां मारुई जंहिंजे ख़िलाफ़ु विड़े पई उमिरि ऐं उहे जेके माड़ियूं हुयूं, छा असां उहो किरदारु था अदा कयूं? त इहो सूरमियूं असांजे इर्द गिर्द आहिनि। असांखे रुगो इहो सोचणो पवंदो त असांजो किरदारु छा आहे। उहा जेका उस्ताद बुखारी जी ॿोली आहे, जेका लतीफ़ जी ॿोली आहे, जेका सूरमियुनि जी ॿोली आहे, या उहा जेका ॾेरनि ॾम डूंगरनि जी ॿोली आहे? महिरबानी। आलिया, तव्हांजो सवाल आहे त नैरेटिव आहे त औरत जी दुश्मन हूंदी आहे, पर मां पंहिंजे वजूद में एतिरी आज़ादु हुजां, मां पंहिंजे शौर में एतिरी आज़ादु हुजां, मां पंहिंजे समाजी फ़ैसिलनि में एतिरी आज़ादु हुजां त मां ॿिए माईअ जी ग़ुलामीअ खे आज़ादीअ जे दग जे लाइ विढ़ंदसि। सिज जेको आहे न, सिज ते रोशनी ते साथी ॻाल्हि कई अॻुणे, सिज असां वटि मर्द आहे, उन जी रोशनीअ जा ओलड़ा असां आहियूं त ज़ाहिर जे वटि जेतिरो घणो हथ में ईंदो उन जे करे पोइ असांजो जहिड़ो इहो आहे। ऐं मां बि हिकिड़ो क्वेश्चन लास्ट तव्हां खां, मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा जंग जेका आहे उहा पावर जी जंग आहे, इक़्तिदार जी जंग आहे ऐं ताक़त जी जंग आहे। त ताक़त असां वटि अचणु खपे। हींअर असां, तव्हां चयो त मैट्रियार्कल सोसाइटी पहिरीं हुई, उहा सोसाइटी ट्रांसफ़र थी मर्द जे हथ में, हाणे मर्द खां औरत जेको आहे उहा खसणु पई चाहे। सभ खां पहिरीं त मां सम्झां थी त हीअ रुगो ॿिनि जेंडर जो सवाल कोन्हे। जेके औरत खां बि वधीक मां सम्झां थी जेको पीड़िजे थो उहा असां वटि ख़्वाजा सिरा आहिनि। जीअं मां पहिरियों हैरेसमेंट जी ॻाल्हि करे आयमि, सो हिकिड़ी रिपोर्ट में त इहो बि आहे त 4 औरतुनि मां 3 औरतूं हैरेसमेंट जो शिकार थियनि थियूं। माइंडेड त हैरेसमेंट सिर्फ़ु फिज़िकल न हूंदी आहे, हैरेसमेंट साइकोलॉजिकल बि हूंदी आहे। तव्हांखे केरु अब्यूज़िव थो करे, तव्हांखे केरु घटि करण जी कोशिशि थो करे। इक़्तिदार जी जंग आहे त उहो जेको पावर आहे उहो मूं वटि हुजणु घुरिजे, जंहिंमें जेके लिबरल फेमिनिस्ट आहिनि उहे इहे सम्झंदियूं आहिनि, या रेडिकल फेमिनिस्ट उहे इहे सम्झंदियूं आहिनि त जेकॾहिं असां कंहिं आला पोज़ीशन ते पहुची वियासीं, कंहिं पार्लियामेंटेरियन पोज़ीशन ते पहुची वियासीं, कंहिं यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर थी वियासीं, त शायदि असां उहे मुकमल तौर ते आज़ादु थी वियासीं। मां तेसि ताईं ग़ुलाम आहियां
जेसि ताईं मुंहिंजे समाज जी हिकु बि छोकिरी ग़ुलाम आहे त पाणी जे न गिलास जो जेकॾहिं तव्हां पाणी जे गिलास खे अधु फिल था कयो त हू तव्हांजो अधु जेको भरिजी सघे थो इल्मु फ़हम फ़िक्र सां उहो तव्हांजो अधु ख़ाली थो रहे। त इहो असांखे फ़ैसिलो करिणो पवंदो न त जेका 50% आबादी आहे असां उनखे पंहिंजे फ़ैसिलनि मां पंहिंजी रीतुनि रस्मुनि रिवाजनि उन जेके इक़्तिदारी पोज़ीशन्स बि आहिनि जे उन्हनि मां कढंदासीं त पंहिंजे समाज जी ख़ूबसूरती अधु हूंदी। ऐं सेम औरतुनि लाइ बि ईअं ई आहे, जे असां मर्दनि खे ॿाहिरि कढी छॾींदासीं त न पोइ बि असां उहे ई अणपूरा रहंदासीं। थैंक यू आलिया, थैंक यू मारवी, थैंक यू नौशीन। असां अॼु हिते औरतुनि जे प्रॉब्लम्स ऐं उन जो जेको मुस्तक़बिल आहे उन जे बारे में थोरी ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई ऐं आख़िर में मारवी जी जेका अधु गिलास वारी ॻाल्हि आहे उन मूंखे तमामु घणो सची ॻाल्हि आहे त मुतासिर कयो। असां सभिनी खे स्पेशली जेके असांजूं औरतूं आहिनि उन्हनि खे स्पेस ॾियण जी ज़रूरत आहे। हिते मर्द ऐं औरतूं सभु गॾियल वेठा आहिनि ऐं तव्हां मर्दनि जो वॾो किरदारु आहे। पंहिंजे घर में जेतिरियूं बि तव्हांजूं भेणूं आहिनि धीअरूं आहिनि उन खां अलावा तव्हांजी पंहिंजी जेका शरीक हयात आहे उहा हूंदी त उन्हनि सभिनी खे तव्हांखे स्पेस ॾियणो आहे, उन ते एतमाद करिणो आहे ऐं उन खे इंसानु सम्झणो आहे। जेकॾहिं तव्हां इंसानु सम्झी उन खे हिन धरती ते जेतिरो हुनजो हिसो उनजो हक़ु आहे उन खे जॾहिं ॾींदव त हिन धरती खे असां ख़ूबसूरत बनाए सघूं था। थैंक यू।